अस्सलाम वालेकुम। मैं मनसिटी मिठुअर बाबा हाला शाद लतीव बेटा यजन जा बेट वायूं एक खरटे बेट बाजी पार्ट नंबर 65 मुरतब मोहम्मद सिद्दीक मिठुअर बाब हाला। अॼु नओ टाकिन में जागर जोगिन जो सारे सन्यासिन के जारूं अडी तारो पस पाए सां टोला ऊटी लॾे विया। पस पासियां टोला ऊटी लॾे विया। उठ वेरी ओठार वेरी थिया वेरी देर चोठों वेरी वाव थियो जहल टिया पुनूअ जा पेर। पंजूं वेरी सिज थियो जंहिं उलहे की अवेर। छहों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी वेर। सतों वेरी छपर थियो जंहिं सवा कया सेर। वाहेरे जी वेर टीछलूं करिया छपरें। नेन निहारिया मूं किया केचन कारण काल ईंदा पसन शाल ओठी यारी जाम जा। आहे जाऊं पीर पिरिया जो जेडियूं जिनी साञाऊं टिनी तां न परूड़ियो। वेठी निट निहारिया राणा तुंहिंजो राह मोटाए मागन में आणी डो अलाह। सो ढाटो गरसा हुन त राणा घणा राज्य में। मुई मारे जा बारो चार हो रात बंभोर में दुखी डूंगर वट में चुकी चाड़े जाओ। अलाह कारण ओठिया वाग वारे जाओ। तालब खे टमर चए मोहब्बत न मेड़े जाओ। हर के खवा हम नशीनी बाखुदा वो नशीद डर हुजूर ओलिया। ओलिया रास्त कुदरत ज़ला तीर जुस्त बाज गराडा निड जरा। हाँ एन दिलक पोशा मंद 60,000 अंदर 1000 वेक तंद। डोंगीअ में दाणा वठी विझ वखर जा वेर वेड़ी ॾेई वेसरा वहम वे दाणा। हीअ निंड न ॼाणा कॾहिं हणंदी तार में। मुंहिंजी हुजट नाहे वाट जी जां टिन जटन सी ताज़ो पेर पुनूअ जो लुड़ियो मंझ लुड़ाट। मारियो कैम मुठीअ खे केची काहे कवाट। न्यारी दिल निकिरी गोड़न भरियो गाट। ॾिठम ॾुखोयन जा छपर में छूछाट। टिमन नेण रट वहे चुआ का कयो मूंखे ॾह ॾियो आई ठा वञो थिया। ओलिया टफाल हकीडे पिसर दर हुजूर व गैब आग बाखबर। रूए राणे जीअं नाहे को सोढो सभिनी सूंह लाटाई लटी वचे मटा दिलन डूंह। कान्हे दी विरूं थियो मिड़ो ई मेदरो। वियूं पब पई खीरूं खाहोड़न जूं आउटन ॾोथियड़न जो पुछां केर पई। रंजन रात रही जिनी डूंगर डोरिया। अखियूं अलल सबा दोस्त देखण आयूं बंदे अरदास में भी न कढियूं का। अल्लाह दाई मठियां दायूं दुख ॾिसन मूं से मुंह पिरियन भोराईअ में भाल कया।